हिकिड़ो इंसाफ़ ॿियो सच, जेके ॿई शयूं असां वटि आहे। मूंखे तजुब थो थिए जो अॼुकल्ह ॿुधूं पिया बाबा ही माहौलियाती तब्दीली आई, माहौलियाती तब्दीली असांखे तबाह करे छॾियो। अड़े विञामी आयो किथे पोइनो आओ, पोयों त पढ़ो हींअर त तव्हां ज़हरीलियूं गैसूं आहिनि। मूसा जे वक़्त में कहिड़ा कारखाना हुआ, फिरौन जे वक़्त में कहिड़ा कारखाना हुआ, ऐं उहे अज़ाब जा ज़िक्र इहे ई लिखिया पिया आहिनि। अॼु बि तव्हां सूरत मुल्क पढ़ो न त आसमान मां ऐं तव्हां बिना हाणे इहा माहौलियाती तब्दीली ते करे असांजो पैसा ॾियो। ऐं अॼु असां हिकिड़ो दफ़ो वाक़ियो आहे, मूंखे ॾुख थो थिए त कंहिंसां यहूदीदार मुड़ुसु हुआ त ॿिन्ही विच पाड़ में जेको कचहरी कई त हुन चइबो अन्न पाण वटि आहे हिकिड़े महीने जो, जॾहिं त पंहिंजो अन्न लहंदो वरी 2 महीननि खां पोइ हाणे पाण ॿियो महीनो कीअं गुज़ारींदासीं, ॿियो महीनो कीअं कटींदासीं। तजवीज़ूं करे 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 बहिराल खे का बि ॻाल्हि सम्झ में कान वेठी। उन यहूदी आई माई चए त पंहिंजे नबी जो मुस्लमान जो नबी आहे उन खां सलाह पुछी आहे, उहो पाण खे सलाह सुठी ॾींदो। उहो यहूदी आयो नबी अलैहिस्सलाम खे चई ॻाल्हि ॿुधो, मूंखे सलाह ॾियो, अन्न मूं वटि बाक़ी आहे हिकिड़े महीने जो, जॾहिं अन्न लहण महीना 2 महीना पिया आहिनि, ऐं वक़्तु कीअं कटिया। पाण चयूं त जेके तोड़े जेको अन्न पियल आहे न इन मां कुझु खणी अची मुंहिंजे साहबी खे ॾे। हुन चयो तजवीज़ मार मुर्गो जो अन्न खणी अची मुंहिंजे साहबी खे ॾे। आयो माई खे चई इहे मुस्लमान नबी आहे कमु, चयो अन्न खणी अची मुंहिंजे साहबी खे ॾे। माई चयो त इहो इन जो जेको आहे ॾस आहे न इहो पंहिंजो नुक़सान वारो कोन हूंदो, खणी वञ। अन्न खणी आयो कंहिं साहबी वटि त उनखे चई यार हीअ मूंखां अन्न वठ। हुन चयो न मूं वटि 2 ॾींहंनि जो अन्न आहे, 3 ॾींहं ॾींदो ख़ुदा ऐं थो वठां। वरी वियो ॿिए वटि, उन चयो न मूं वटि हिकिड़े ॾींहं जो अञा आहे। वरी वियो 3 वटि, उन चयो न मूं वटि शाम ताईं आहे, सुबुह जो ॾींदो ख़ुदा। अन्न मोटी खणी वियो, माई खे चई कंहिं बि कोन वरितो। हिकिड़े हीअं चयो, ॿिए हीअं चयो, 3 हीअं चयो। त माई चयो हा इहे पंहिंजे अलाह खे रिज़्क़ जो ज़िम्मेवार सम्झो वेठा आहिनि, तंहिंजे करे इन्हनि खे का गिणती कान्हे का। ऐं असीं हींअर मुस्लमान हूंदे थी करे बि अहिड़नि जे अॻियां हथु टंगियो वेठा आहियूं जो अचण सां ई शर्म थो अचे। मूंसां के दोस्त वेठा टेबल ते असां मानी खाधे, ऐं वरी कुझु बि घुमण फिरण जो शौक़ीन आहियां। टेबल ते मानी खाधो, मुंहिंजी सारी ॻाल्हि ॿुधो, पाण जेका हिन टेबल ते शयूं खाधियूं आहिनि इहे शयूं दुनिया जे मुल्कनि में थियनि ई कोन को। जेके खाधियूंसीं, चांवर खाधासीं, कणिक खाधीसीं, सूफ़ खाधासीं, अंब खाधासीं, मुंहिंजो दुबई में वञो रुगो वारी बि उॾामे, का शइ कान्हे। पर हथ असीं उन्हनि मुल्कनि जे अॻियां टंगियो वेठा आहियूं त इहे शयूं थियनि ई कोन को। त पोइ हाणे सोचियो त असां कलाम पाक में जेकॾहिं मुस्लमान हे अरकान छॾिया त उन्हनि खे ज़िलत वारो अज़ाब ईंदो। असीं रुगो करियूं कूड़, ऐं कूड़े ते त अलाह तबारक व तआला जी लानत आहे। हा मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त तव्हां इहो मशहूरु ॿुधो आहे त को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, ऐं सजदो उन खे ॾियां जेको इंसान जे पासे। ख़तीबनि खे ॿुधा ए छॾ त मूंखे ख़ौफ़ को कोन्हे। ख़ौफ़ थींदो आहे तॾहिं जॾहिं माण्हुनि जी दिलि में तमा हूंदी। डपु त तमा वारा इहे थींदो आहे न साईं, लालच वारा इहे थींदो आहे न, जंहिं सभु शयूं छॾियूं हुनखे कहिड़ो डपु। ख़तीबनि खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ को कोन्हे, मुंहिंजी हालत न हूरन सां न को ग़िलमान जे पासे। अवां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, इहो जे तुंहिंजो मज़हब आहे त ऐं शैतान जे पासे। असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे, न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ बुरे बेईमान जे पासे, को आहे रहमान जे पासे। ॿ मुला मूं वटि आया, मूंखे चवंदे शैतान त जहन्नमी आहे, दोज़खी आहे। अलाह साईं कलाम पाक में चयो पोइ तूं जेको आहे त उनजे पासे वेठी तूं दोज़ख खे त क़बूल करे। मुंहिंजो शेर ॿुधो वरी इहा पोइ हिकिड़े मूंखे चयो त वरी अहिड़ो हथियार आहे जंहिंसां विड़ी नथा पूरे पोइ उनखे मूं शेर ॿुधायो, मुंहिंजी जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। भई हिकिड़े धणी जो घर आहे न, ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। धणी जी मर्ज़ी आहे जॾहिं खपे तॾहिं हाणे। जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। भई हिकिड़े धणी जो घर आहे न, ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। इब्लीस बि जिस्म आदम ते एतिराज़ जी ॻाल्हि उथारी हुई, ऐं हुनखे
दलील थो ॼाण। हा, इब्लीस बि जिस्म आदम ते एतिराज़ जी ॻाल्हि उथारी हुई, छा हुनजी पोइ हालत थी अहिड़ी ॿियो हालत केरु करे। मुंहिंजो दाना बि हुयो, दिलेर बि हो, तौहीद बि हुनजे अंदरि हुई। टई शयूं हुयूं न साईं, दाना बि हुयो, दिलेर बि हो, तौहीद बि हुनजे अंदरि हुई। शैतान जो पोइ ॾोह कहिड़ो मुले खे हिदायत केरु करे। जन्नत जी तकाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत। तू मुवहिद हुज या मुल्लू हुज, मुंहिंजो त मोहम्मद हाफ़िज़ आहे। तू मुवहिद हुज या मुल्लू हुज, मुंहिंजो त मोहम्मद हाफ़िज़ आहे। मूं जहिड़े कोझे किने ते उनरे बि शफ़ात केरु करे। जन्नत जी तकाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे। भई हिकिड़े धणी जो घर आहिनि, ॿिन्ही में तफ़ावत केरु करे। अबाणन जा सार मुझे में पल पल पूर पवन।